दिल जे आवाज़ खे इज़हार चवंदा आहिनि, झुकियल निगाहुनि खे करार चवंदा आहिनि। सिर्फ़ हासिल करण जो नालो ई त मोहब्बत नाहे, अयाज़ कंहिंजी यादि में जीअण खे बि प्यार चवंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम सभिनी खे भलीकार सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत सुरनि भरे प्रोग्राम में सबाबड़ो तव्हांजी होस्ट तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। मूंखे उमेद आहे ऐं अल्लाह खां दुआ आहे त तव्हां सभु ख़ुशि रहंदा, शादो आबाद हूंदा ऐं पंहिंजे घरनि में महफ़ूज़ हूंदा। नाज़रीन, सुर संगीत जो ही ख़ूबसूरत प्लेटफॉर्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ आवाज़ टीवी ते ही ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हां ॾिसंदा आहियो। हर हफ़्ते असां सां नवां महिमान, नवां फ़नकार मौजूदु हूंदा आहिनि ऐं हिन हफ़्ते बि असीं कोशिशि कई आहे त असां सां गॾु हिकिड़ा बहितरीनु फ़नकार मौजूदु हुजनि ऐं आहिनि बि। उन्हनि जो बि तारुफ़ असीं तव्हां सां ज़रूरु कराईंदासीं, पर उनखां पहिरीं मां तव्हांखे ज़रूरु यादि ॾियाराईंदी हलंदमि ऐं ॿुधाईंदी हलंदमि त ही प्लेटफॉर्म सुर संगीत जो प्लेटफॉर्म सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि फ़नकारनि लाइ नाहे जेके फेमस आहिनि, जिन जो तव्हां आवाज़ ॿुधो आहे या वरी जिन खे तव्हां हमेशह ई ॿुधंदा आहियो। ही प्लेटफॉर्म सुर संगीत जो प्लेटफॉर्म ऐं आवाज़ टीवी जा दर उन्हनि माण्हुनि लाइ बि खुलियल आहिनि, उन्हनि फ़नकारनि लाइ बि खुलियल आहिनि जेके पंहिंजो आवाज़ सभिनी ताईं पहुचाइणु चाहिनि था, जेके पंहिंजो आवाज़ सभिनी खे ॿुधाइणु चाहिनि था। त अचो आवाज़ टीवी जे डायरेक्टर मुरीद जामड़ू सां राब्तो कयो, आवाज़ टीवी जे हिन प्लेटफॉर्म सुर संगीत ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं आवाज़ सभिनी ताईं पहुचायो। सो ही प्लेटफॉर्म सभिनी जे लाइ आहे। सुर संगीत सुरनि जी दुनिया ऐं उन्हनि फ़नकारनि जी दुनिया आहे जेके सुर विखेरींदा रहनि था, माण्हुनि जे चहिरनि ते मुर्कूं आणींदा रहनि था, हर फंक्शन में पाण खे पेश करे छॾींदा आहिनि। पंहिंजो जेतिरो टैलेंट आहे, पंहिंजो समूरो ज़ोर उन महफ़िल में लॻाए छॾींदा आहिनि त जीअं अवाम ख़ुशि थिए। चंद घड़ियुनि लाइ ई सही अवाम जे चहिरनि ते मुर्कूं अची वञनि ऐं अहिड़ा फ़नकार असांखे सिंध धरतीअ ते मिलनि था। सिंध जिते प्यार जी धरती, सूफ़ियुनि जी धरती आहे, उते फ़नकारनि, अदीबनि, शाइरनि ऐं दानिशवरनि जी बि धरती आहे। सो अॼु उन धरतीअ मां हिकिड़े मोतीअ खे असीं चूंडे कढियो आहे। हिकिड़ो बहितरीनु फ़नकार असां सां गॾु सुर संगीत जे मंच ते मौजूदु आहे, उन्हनि जो मां तारुफ़ तव्हां सां कराईंदमि। असां सां बहितरीनु फ़नकार माशूक अली उदास साहब जन मौजूदु आहिनि सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म ते हिन महफ़िल खे वधीक ख़ूबसूरत करण जे लाइ। माशूक साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? जी लतीफ़। जी लतीफ़ बाबा। ठीकु आहियो? तबियत सही आहे? मौला जो करम। तव्हां ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। तव्हां उदास लॻो न पिया, पर उदास तव्हांजो तख़ल्लुस आहे, सो इन बारे में तव्हां खां ज़रूरु ॼाण वठबी त इहो छो तख़ल्लुस तव्हांजो आहे। असां सां ॿिया बहितरीनु महिमान बि मौजूदु आहिनि जेके ढोलक ते मौजूदु आहिनि। हैदर अली कुर्बान साहब खे वेलकम कयूं था पंहिंजे प्रोग्राम में। असां सां अख्तर अली चना साहब मौजूदु आहिनि जेके हारमोनियम ते आहिनि। तव्हांखे बि वेलकम कयूं था, ख़ुशि आमदीद कयूं था सुर संगीत जे प्लेटफॉर्म ते। ऐं असां सां ज़ुबैर अहमद कीपैड ते मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि असीं वेलकम कंदासीं। आपका बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। नाज़रीन, सुर संगीत जो प्रोग्राम शुरू कयूं था ऐं माशूक साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त पहिरीं असांखे हिन उदासीअ जो सबबु ॿुधायो। जी बाबा, उदासियूं त हर ज़िंदगी में हर इंसान वटि कोई केॾो बि चए मां ख़ुशि आहियां, पहिरियां बि तव्हां सां ज़िक्र करे चुको आहियां जी, त इहो मुमकिन नाहे। उदासियूं आहिनि त ज़िंदगी आहे, उदासियूं आहिनि त हे वक़्तु गुज़रे थो। ख़ुशी त हिकु पल जी महिमान हूंदी आहे, बाक़ी उदासियुनि मां इहा आहे कि माण्हू खे सबक़ु वठी करे अॻिते ख़ुशियुनि जो रास्तो तलाश करे। बहितरीनु, इहो हुनर आहे। अच्छा, माशूक साहब जा अनेक रूप आहिनि, असीं कॾहिं ॾिसंदा आहियूं त कहिड़े रूप में मिलंदा आहिनि। अॼु नाज़रीन वाइड़ा थी विया हूंदा त ही कहिड़े रूप में असांखे नज़र अचनि पिया माशूक अली साहब। सो अॼु असीं इन रूप जे बारे में बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर सभिनी खां पहिरीं छो न शुरूआति कयूं के सुठे गज़ल खां, के सुठे गीत खां। सो माशूक साहब, शुरूआति में असांखे तव्हां छा ॿुधाईंदा? जी, साईं मेर अली शाह जी काफ़ी आहे, कलाम आहे। तोखे तिखी काती हथ में, तोखे तिखी काती हथ में, मुँह मुॾियसी न मार। तोखे तोखे तिखी काती हथ में, मुँह मुॾियसी न मार।
चीरे चमुने हार मुँह में रती ना है रुसण जी किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्सा खकियां किथे जा लड़ियां किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना अज सिक में तेरा दी वधेरी है अज सिक में तेरा दी वधेरी है क्यों दिलड़ी उदास घनेरी है अज सिक में तेरा दी घनेरी है अज सिक में तेरा दी वंदेरी है क्यों दिलड़ी उदास घनेरी है लूलू विच शाख वंदेरी है लूलू विच शाख वंदेरी है अज नैना लाइया सब छड़िया इस सूरत नू मैं जाना था के जाने जहाना था इस सूरत नू मैं जाना था के जाने जहाना था सच्चे आँखां के रब दी शाना था सच्चे रब दी शाना था इस शाना तू शाना शाना तू शाना सब बढ़िया मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्सा खकियां बहितरीन कलाम माशूक अली साहब मज़ो अची वियो शुरूआत ही तहां माशाल्लाह एॾी सुठी कई आहे भला तहां असांखे कॾहिं शाइरीअ में नज़र अचो था कॾहिं मज़ा वारा प्रोग्राम कंदे नज़र अचो था जॉब तहांजी हले पई आहे हाणे असीं तहांखे हिकिड़े फ़नकार हिकिड़े बहितरीन फ़नकार जे रूप में ॾिसूं पिया भला इहे एॾा रूप कीअं कंटिन्यू कयो पिया किथां खां स्टार्टिंग कई शुरूआत ते बाबा जेका आहे मां
सिंगिंग खां कई, नंढे खां वठी स्कूल लाइफ खां वठी ॻाइण जो शौक़ु हूंदो। पोइ गॾोगॾु सुठनि सुठनि शाइरनि खे पढ़ी शाइरी करण जो बि इतफ़ाक़ थियो। सही। पोइ वरी जंहिंसां प्यारु कयो उनखे ॾाढी पसंदि आई शाइरी। ओहो। पोइ जॾहिं हाणे अॻिलो वाह वाह करे त जी। ॻाल्हि ख़तमु थी वई न। जी। पोइ गॾोगॾु ॿिन्ही खे मां कंटिन्यू रखियो। पोइ वरी चई त तुंहिंजो मुंहुं अहिड़ो आहे जो माशाल्लाह। पोइ गॾोगॾु वरी असां कॉमेडीअ खे बि शुरू कयोसीं, पर अॼु कॉमेडी खे साइड में, अॼु कॉमेडी के साइड में, Music। अॼु तव्हां सफ़ा सीरियस आहियो। ऐं serious। वाकई मां उहो तव्हांजो रूप हिकिड़ी साइड में ॾिठो, हिकिड़ो असीं साइड में ई बि रखी छॾियो आहे, छो त फ़नकारी हिकिड़ो ॾांव आहे अलाह जे तरफ़ां मिलियल, बिल्कुलु। ऐं इनखे निभाइणु तमामु मुश्किल आहे। बिल्कुलु। सो हर कंहिंजो पंहिंजो मज़ो आहे। सो इन फ़नकार थींदे तव्हांखे केतिरो मज़ो पियो अचे, या फ़नकारी में तव्हांखे केतिरो मज़ो पियो अचे? हीउ कमु ॾाढो मुश्किल आहे। अच्छा। ही उस्ताद वेठा आहिनि, मौला इन्हनि खे ज़िंदगियूं ॾे। जी। दीज़ आर आवर विंग्स। हिननि खां सवाइ असां नथा वञी सघूं। डेफिनेटली यू आर ठीकु आहे। राइट। त हिननि उस्तादनि जी महिनतूं असां त कुझु बि न अञा सिखूं पिया, अञा सिखण जी मंज़िल आहे। लेकिन ही जेतिरो हिन में तव्हां प्रैक्टिस, हर दौर में हर जॻह ते जेतिरी प्रैक्टिस कंदा रहंदव, ऐं मुंहिंजो नौजवाननि खे बि इहो ई पैगाम आहे त मुंहिंजा भाइड़ा सिखी अचो। कोई बि सही। कमु आहे जेतिरो सिखी ईंदव ओतिरो तव्हांजे लाइ बहितरीनु कमु थींदो। त इन्हनि जी दुआउनि सां, उस्तादनि जी दुआउनि सां इन कम खे अॻिते हले थो पियो। बहितरीनु आहे इहो, हमेशह तव्हांजो कमु अॻियां हलंदो रहे। सो हाणे कंहिंजी शाइरी ॿुधाए रहिया आहियो? छा ॿुधाए रहिया आहियो सिर संगीत में? हाणे पंहिंजी शाइरी, पंहिंजी कंपोज़िशन आहे। अच्छा। ॾिसूं था। ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं असीं। खिला तो मां खिली वठ तूं, खिलऊं ॿीहर अलाए न। खिला तो मां खिली वठ तूं, खिलऊं ॿीहर अलाए न। जुदाईअ में ख़बर नाहे, मिलऊं ॿीहर अलाए न। खिला तो मां खिली वठ तूं, खिलऊं ॿीहर अलाए न। जुदाईअ में ख़बर नाहे, मिलऊं ॿीहर अलाए न। खिला तो मां खिली वठ तूं, खिलऊं ॿीहर अलाए न। मुंहिंजा रस्ता मूंखे ओ पिरा लॻंदा। मुंहिंजा रस्ता मूंखे ओ पिरा लॻंदा। घुमऊं गॾिजी हिन रस्तनि ते, घुमऊं ॿीहर अलाए न। जुदाईअ में ख़बर नाहे, मिलऊं ॿीहर अलाए न। खिला तो मां खिली वठ तूं, खिलऊं ॿीहर अलाए न।
उदासायूं रोवण घुरिजे उदासायूं रोवण घुरिजे रोवे हर अलाए नाम जुदाई में खबर नाहे मिलों भी हर अलाए नाम खिला तो मां खिली वठ तू खिलों भी हर अलाए नाम तोता सदके करे मां पाण खे घोरे तोता सदके करे मां पाण खे घोरे सुम्हादा मन में तुझे हर अलाए ना खिला तो मां खिली वठ तू खिलों भी हर अलाए ना जुदाई में खबर नाहे मिलों भी हर अलाए ना खिला तो मां खिली वठ तू खिलों भी हर अलाए ना अलाए ना वाह माशिक साहब वाह बहितरीन बहितरीन आहे जीअं तव्हां हिनखे निभायो आहे ही एॾो स्लो मोशन में ऐं एॾो सुठो असांखे ॿुधायो मां त सफ़ा गुम थी वई हुयमि हिन गज़ल में ख़ैर वठंदासीं नाज़ नंढिड़ो ब्रेक सुर संगीत में नंढिड़े ब्रेक जो वक़्तु थियो आहे वरी वापसि था अचूं तव्हां केॾांहुं न वञिजो सुर संगीत जे हिन सुरनि भरे प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे भली कार चवां थी असीं गाना ॿुधण वारा आहियूं ऐं खोड़ सारा गाना ॿुधाबा आहिनि पर माशूक साहब जन जो जेको अंदाज़ आहे उहो आहे गज़लनि वारो अंदाज़ ऐं मां सम्झी वई आहियां त तव्हांखे स्लो गाना पसंदि बि आहिनि ऐं तव्हां माशाअल्लाह लिखो बि सुठो था शाइरी बि सुठी था कयो सो हाणे जेको असांखे गीत तव्हां ॿुधाईंदा कंहिंजी शाइरी आहे या उहा तव्हांजी पंहिंजी शाइरी आहे जी ऐं गज़ल आहे या फास्ट आहे ट्रैक फिल्मी अंदाज आहे गज़ल जे स्टाइल में अच्छा जी पंहिंजी शाइरी पंहिंजी कंपोजिशन बस तव्हांजी दुआउनि सां वाह 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 हे ला 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 हे ला 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 कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो ता शुरू ऐं तो ते ख़त्म कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो ता शुरू ऐं तो ते ख़त्म मुंहिंजो मौसम मुंहिंजो नज़ारो मुंहिंजो मौसम मुंहिंजो नज़ारो तो ता शुरू है तो ते ख़त्म कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो ता शुरू है तो ते ख़त्म
चवन थाई दस बाणे थी पे शायद चंद्र ॾिसूं माण्हू चवन थाई दस बाणे थी पे शायद चंद्र ॾिसूं मुंहिंजो चंद्र वै मुंहिंजो सितारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म तुझे प्यार जी गहराई त समुंड खां गहरी आहे सनम तुझे प्यार जी गहराई त समुंड खां गहरी आहे सनम मुंहिंजो समुंड वै मुंहिंजो किनारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म मां मंजिल जी राह हलण लाइ हेॾे होॾे छाल तकियां मां मंजिल जी राह हलण लाइ हेॾे होॾे छाल तकियां मुंहिंजी मंज़िल मुंहिंजो चारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म तुझे प्यार जी गहराई त समुंड खां गहरी आहे सनम तुझे प्यार जी गहराई त समुंड खां गहरी आहे सनम मुंहिंजो समुंड वै मुंहिंजो किनारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म मुंहिंजो मौसम मुंहिंजो नज़ारो
कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़तम। वाह माशूक साहब, वाह बहितरीन, वाकई ही फिल्मी सॉन्ग हुयो आहे। तव्हांखे अगरि कॾहिं मौक़ो मिले असां वटि सिंधी फिल्मूं ठहण शुरू थी वञनि त छा तव्हां सिंधी फिल्मुनि में गाना लिखी ॾींदा? इनशाला इहा मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे ऐं हमेशह पंहिंजी सिंध जे लाइ पंहिंजे अगरि कमु कंदो त इहा हिकिड़ी आर्टिस्ट जे लाइ वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे, बिल्कुलु कंदासीं। छा सम्झो पिया त अॼोके दौर में माशूक साहब जिते असां वटि मिक्सिंग अची वई आहे, जिते असां वटि एडिटिंग फास्ट थी वई आहे ऐं माण्हू जेके वल्गर शाइरी ॿुधणु चाहिनि था या म्यूज़िक ॿुधणु चाहिनि था या वरी फ़नकारनि खे ॿुधणु चाहिनि था, उन्हनि जो तादादु वधीक थी वियो आहे या जेके सीनियर सिंसियर फ़नकार आहिनि पंहिंजे कम सां पंहिंजे म्यूज़िक सां उन्हनि जी तादादु वधीक आहे? ॾिसो उस्ताद चवंदा आहिनि त हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे, जंहिंखे जेका ख़ुशबू पसंदि हूंदी उहो ई ॿुधे थो अॼुकल्ह। पर अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त जदीद दौरु आहे, मॉडर्न दौरु आहे, यंगस्टर्स ज़्यादातर ऐं जेको आहे सो वधीक फास्ट म्यूज़िक खे पसंदि कनि था। पर जेके पढ़ियल लिखियल माण्हू समझदार आहिनि, जेके म्यूज़िक खे सम्झनि था, क्लासिकल खे सम्झनि था, गज़ल खे सम्झनि था, उन्हनि खे गज़ल में मज़ो अचे थो। बसि जंहिंखे जंहिं मां मज़ो अचे उहो उन मां ई वठे बसि। अच्छा माशूक साहब, जे असांखे ईअं लॻे थो या वरी तव्हां वधीक नॉलेज रखंदा हूंदा हिन बारे में त गज़ल ॿुधण वारो शौक़ु जेको आहे या इहो जेको रुझान आहे इहो घटि न थी वियो आहे? जी बिल्कुलु घटि इन करे थी वियो आहे जो अॼुकल्ह पब्लिक डिमांड ई जेका आहे न सो तेज़ म्यूज़िक खे घणो लाइक कनि था पिया। असांजा घणा अहिड़ा फ़नकार जेके बरसाती फ़नकार जंहिंखे चइजे उन्हनि जेको आहे सो कमु ख़राबु कयो आहे। तॾहिं मां पहिरियां बि रिक्वेस्ट कई, हाणे बि कई, जेको सिखी ईंदो, जंहिंखे ख़बर हूंदी, जंहिंखे ॼाण हूंदी, जेको हिन कम खे सम्झे थो, उस्ताद चवंदा आहिनि गाना नहीं गाना बेटा, क्योंकि ये आम काम नहीं है, हर बंदा गा नहीं गा सकता। कहते लोहे के चने चबाने के बराबर है, इतना मुश्किल काम है। लेकिन मां त कुझु बि नथो कयां, जा ॿिया फ़नकार कुझु बि नथा कनि, हे वॾो एॾो हिकिड़ो बहितरीनु कमु आहे, वॾो मुश्किल कमु आहे। बसि आहिस्ते आहिस्ते सिखंदो रहे, कंदो रहे, अल्लाह ताला हुनजो इंशाअल्लाह। ख़ैर नाज़रीन, वठंदासीं सुर संगीत में नंढड़ो ब्रेक। केॾा न वञिजो, माशूक अली साहब जो आवाज़ ॿुधण लाइ असीं बेताब आहियूं। थोरी देरि खां पोइ वरी वापसि था अचूं। वेलकम बैक इन सुर संगीत प्रोग्राम। असांजो ही ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ टीवी ते। असां सां अॼु मौजूद आहिनि माशूक अली साहब ऐं उन्हनि जी बहितरीन आवाज़ में असीं गाना ॿुधी रहिया आहियूं, ख़ासि करे गज़लूं ॿुधी रहिया आहियूं ऐं तमामु घणो मज़ो अची रहियो आहे, छो त गज़लुनि जो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे। भला तव्हां गज़ल खे ई छो सिलेक्ट कयो आहे माशूक अली साहब? तव्हां फास्ट ट्रैक न ॻाईंदा आहियो, सूफ़ी कलाम थोड़ा फास्ट भी आहिनि, असां वटि थोड़ा स्लो भी आहिनि, छा सिर्फ़ु गज़लुनि ताईं महदूद आहियो? जी, इन जी वजह इहा आहे कि गज़ल खे ॿुधण वारा ऐं गज़ल चवण वारा तमामु घटि रहिजी विया आहिनि माण्हू। जी, मुंहिंजो इहो इरादो आहे कि मां थोरो गज़ल खे अॻिते ज़िंदा रखां ताकि इहो गज़ल बरक़रार रहे। बाक़ी वठां त तव्हांखे ख़बर आहे जाते काथे हली पई। वाह, सही ॻाल्हि आहे त गज़लुनि खे बि ज़िंदा रखिणो आहे। छा सम्झो पिया त अॼुकल्ह जी यूथ नौजवान फास्ट ट्रैक जेके ॿुधण वारा आहिनि, छा उते गज़लुनि खे पसंदि करण वारा बि आहिनि? जीअं असांजी मैडम नूरजहान जूं गज़लूं असां वटि फेमस आहिनि, या वरी असीं जगजीत सिंह जूं गज़लूं ॿुधंदा आहियूं। छा असांजी यूथ अॼुकल्ह बि गज़लूं ॿुधणु चाहे थी? बिल्कुलु चाहे थी। जगजीत सिंह ऐं असांजो ख़ान साहब मेहदी साहब, ग़ुलाम अली साहब, लता जी, जेके बि किशोर दा आहे, जेके बि ओल्ड जेके गाना आहिनि उन्हनि खे असांजी न्यू जनरेशन इन करे बि पसंदि करे थी कि उनजी जेका शाइरी आहे तमामु मयारी आहे, उहे धुनूं ऐं कंपोज़िशन एतिरी आला आहे जो हर दौर में उहे अमर लॻंदियूं आहिनि। त हाणे माशूक अली साहब जन असांखे छा ॿुधाईंदा, कहिड़ी गज़ल ॿुधाए रहिया आहिनि? कंहिंजी मौसीक़ी आहे, कंहिंजूं सिटूं आहिनि लिखियल? इहे सिटूं माशूक अली उदास जो लिखियल आहिनि। तव्हांजूं पंहिंजूं? जी, ऐं धुन बि इतफ़ाक़ सां मां ई ॾिनी आहे। वाह, हमेशह वांगुरु। ऐं बसि तव्हांजी दुआउनि सां कदम कदम ते मुंहिंजो सहारो, तो तां शुरू ऐं तो ते ख़तमु। अॻिते ॾिसूं था उस्ताद काथे थो ख़तमु करे।
चलो शुरू कयो। कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म। कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म। मुंहिंजो मौसम मुंहिंजो नज़ारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म। कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू तो ते ख़त्म। माण्हू चवनि था ईद सुभाणे थी पए शायदि चंड ॾिसूं। माण्हू चवनि था ईद सुभाणे थी पए शायदि चंड ॾिसूं। मुंहिंजो चंड ऐं मुंहिंजो सितारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म। कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म। तुझे प्यार जी गहराई त सौंड खां गहरी आहे सनम। तुझे प्यार जी गहराई त सौंड खां गहरी आहे सनम। मुंहिंजो समुंड ऐं मुंहिंजो किनारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म। कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़त्म। मां मंजिल जी राह हलण लाइ हेॾे होॾे छाले त कयां। मां मंजिल जी
राह हलण लाइ हेॾे होॾे छाले त कयां मुंहिंजी मंज़िल मुंहिंजो चारो तो तां शुरू ऐं तो ते ख़तम कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़तम मुंहिंजो मौसम मुंहिंजो नज़ारो तो तां शुरू ऐं तो ते ख़तम कदम कदम ते मुंहिंजो सहारो तो तां शुरू ऐं तो ते ख़तम तो तां शुरू ऐं तो ते ख़तम। बहितरीन गज़ल माशूक अली साहब, बहितरीन गज़ल, बहितरीन शाइरी ऐं तमामु मज़ो आयो, सुठो लॻो तव्हांजो इहा गज़ल ॿुधी करे। इहो ॿुधायो त इहा जेकी शाइरी कई आहे तव्हां, तो तां शुरू तो ते ख़तम, छा उहा ख़तम थी चुकी आहे या अञा आहे बरक़रार? तो तां ख़तम मां मुराद इहा आहे कि इन खां पोइ वरी काई मोहबत न आहे करणी, इहा आख़िरी मोहबत। तव्हां पाण खे बचायो न ऐं तव्हां असांखे ॿुधायो कंहिंसां मोहबत थी, उहा ख़तम थी वई, शुरूआत आहे, या वरी मोहबत करण खां पोइ उहा बदिलजी वई? न मोहबत जेका आहे मां 12 सालनि जो हुयुसि त असांजी मुलाक़ात थी ऐं यकीन ॼाणियो कि हू वीचारी न उनखे दम जो परेशानी हूंदी हुई। पोइ जॾहिं ॻोठ में थ्रेशर ईंदो न जी, पोइ चवंदी हाणे थ्रेशर आया, मां वञा थी नानीअ जे ॻोठ। अच्छा, मां चवंदुमि असां हेॾी निमाज़ूं इबादतूं कयूं था, मां अलाह खां दुआ घुरंदुमि, न तोड़े हवा रुख कंदी, न जेको आहे तूं परेशान थींदी। मूंखे चईं अगरि जेकॾहिं तुंहिंजे इबादतुनि सां हवा जो रुख बदिलजी सघे थो, छा मां तोखे मिली सघां थी? वाह। बस उन ॾींहं खां वठी मां इहो अहद कयो कि इन जे लाइ लिखिणो आहे, इन खे पाइणो आहे ऐं 35 सालनि ताईं बिना ॾिठे अॼु बि गॾु आहियूं। वाह, इहा आहे मोहबत, इहा यानी कि इहा आहे सची मोहबत। सो इन मोहबत जे नाव हाणे असांखे तव्हां छा ॿुधाए रहिया आहियो? हाणे हिजरत आहे न, जी, भले न चाहींदे बि, इन जे करे तुंहिंजी हिजरत फिराक में तुझे हिजर फिराक में माहे लगा न की गम थो वञे न की दम थो वञे। तुझे हिजर फिराक में माहे लगा न की गम थो वञे न की दम थो वञे। मां तो ले रोवा पियो सुबुह मसा न की गम थो वञे न की दम थो वञे। तुंहिंजे हिजर फिराक में माहे लगा न की दम थो वञे न की गम थो वञे। अफ़सोस बिरहा जी बीमारी हाज़ कभी सुञाणे की न सघिया।
अफसोस बिरहाजी बीमारी हाथ कभी सुनाने की न सजा मुझे दर्दन जी कई कहना दवा नकी गम थो बने नकी दम थो बने मां तो ले रोवा प्यो सुबह मसा नकी गम थो बने नकी दम थो बने तुझे हिजर फिराक में माहे लका नकी गम थो बने नकी दम थो बने अञा सीने में कुछ दम वाहे ऐं अखिड़ियूं वाट निहारनि थियूं अञा सीने में कुछ दम वाहे ऐं अखिड़ियूं वाट निहारनि थियूं महबूब मिठा मुंहिंजो तोखां सिवा नकी गम थो बने नकी गम थो बने तुझे हिजर फिराक में माहे लका नकी गम थो बने नकी दम थो बने हमरा ज़रफ़ीक खे मूं चयो हिकु भेरो त दिलबर खे आणियो हमरा ज़रफ़ीक खे मूं चयो हिकु भेरो त दिलबर खे आणियो अफ़सोस त हिकिड़े कई बेनहा नकी दम थो बने नकी गम थो बने मां तो ले रोवा प्यो सुबह मसा नकी गम थो बने नकी दम थो बने तुझे हिजर फिराक में माहे लका नकी दम थो बने नकी गम थो बने बहितरीन गानो माशूक अली साहब ऐं सुर संगीत में नाज़रीन हिन वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो केॾांहुं न वञिजो सुर संगीत जी ये महफ़िल जारी आहे वरी वापसि था अचो सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में भली कार
माशूक साहब इहो ॿुधायो त ही जेके ग़ज़लूं तव्हां ॻायो पिया या कोई बि गीत इंसान ॻाए थो, छा उस्ताद जो हुजणु लाज़मी आहे, छा सिखणु लाज़मी आहे? छो त अॼुकल्ह असीं जेको मिक्सअप ॾिसूं पिया, असां वटि मिक्सअप वारा साउंड्स अची विया आहिनि ऐं उन में कोई बि ॻाए, जेको जंहिंखे ॻाइणु न बि अचे पियो, सिखिया न बि वठे पियो, उन्हनि जा बि गीत अॼुकल्ह असीं रिलीज़ थींदे ॿुधूं पिया, ॾिसूं पिया। छा चवंदो हिन हवाले सां? जी बाबा, बिल्कुलु इहे कमु आहे सिख्या जो। जेसीं ताईं तव्हां उस्तादनि खां सिख्या न वठंदव, तेसीं ताईं तव्हांजे कम में बका न रहंदी ऐं तव्हांजे कम में बरकत न रहंदी। छो जो हर शइ स्कूल छाजे लाइ हूंदो आहे? जी, इन जे लाइ हूंदो आहे कि उहो स्कूल ॿारनि खे इन करे मोकिलींदा आहिनि त उहो तालीम हासिलु कनि। जॾहिं उन्हनि जी अल्फ़ाबेट पकी हूंदी त लाज़मी ॻाल्हि आहे, हो तोड़ जोड़ सभु ग्रामर सभु सिखंदा, उन खां पोइ इंजीनियर बि थींदो, डॉक्टर बि थींदो, पायलट बि थींदो, वरना पोइ तव्हांखे ख़बर आहे पोइ चुनंदो पथर पे। छा सिंगिंग एतिरी आसान आहे जो कोई बि उथे ऐं मां फ़नकार थी सघां थी या थी सघां थो ऐं थी वेंदुमि? न, बिल्कुलु न। म्यूज़िक एतिरी मुश्किल कमु आहे जो उस्ताद चवंदा आहिनि त हे लोहे जा चना चॿाइण, लोहे जा छोला चॿाइण जे बराबरि आहे। लोहे जा मतिलबु छोला नथो माण्हू चॿाए सघे। वजह इहा आहे एतिरी महिनत करणु, वॾो कठिन। उस्ताद 8-8 घंटा, 12-12 घंटा, 24-24 कलाक वेही प्रैक्टिस कंदा आहिनि, रियाज़ कंदा आहिनि उन्हनि सुरनि ते, ठाठनि ते, तॾहिं वञी कुझु न कुझु जेको आहे सो उनजी आमद मिले थी पई। बग़ैर सिखिया जे पोइ उहे बरसाती सिंगर हूंदा, हीअं वेंदा हीअं किरंदा। माशूक अली साहब, हाणे असांखे छा ॿुधाए रहिया आहियो? कंहिंजी शाइरी आहे, कंहिंजी धुन आहे? थोरो हंगामो थी वञे। गज़ल आहे ग़ुलाम अली ख़ान साहब जी, हंगामा है क्यों बरपा। सही, गज़ल शुरू कयूं। मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा, मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा, होश आया भी तो कह दूंगा मुझे होश नहीं। अब मैं समझा तेरे रुखसार पे दिल का मतलब, दौलते हुस्न पे दरबान बिठा रखा है। हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है। हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है। डाका तो नहीं डाला, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है। हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है। उसमें से नहीं मतलब, दिल जिसे हो बेगाना, बेगाना, बेगाना। निज़रे धनी जगनी 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 जगनी, उसमें से नहीं मतलब, दिल जिसे हो बेगाना। मकसूद है उसमें से, मकसूद है उसमें से, दिल ही में जो खिंचती है। हंगामा है क्यों बरपा,
थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है। सूरज में लगे धब्बा, कुदरत के करिश्मे हैं, सूरज में लगे धब्बा, कुदरत के करिश्मे हैं, बुत हमको कहे काफिर, बुत हमको कहे काफिर, अल्लाह की मर्जी है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, थोड़ी सी जो पीली है। ना तजुर्बा कारी से वाइस की ये बातें हैं, ना तजुर्बा कारी से वाइस की ये बातें हैं, इस रंग को क्या जाने, इस रंग को क्या जाने, पूछो तो कभी भी है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, पीली है, पीली है। बेहतरीन गज़ल माशूक़ अली साहब, इनखे निभाइण केतिरो मुश्किल आहे, ख़ासि करे वरी जॾहिं असीं लेजेंड माण्हुनि जी, लेजेंड फ़नकारनि जो गज़लूं ॿुधूं था या ॻायूं था, केतिरो मुश्किल आहे? बिल्कुलु मुश्किल आहे। इन जी इहे तॾहिं त मां अर्ज़ु कयो कि जेसीं ताईं तव्हां सिखिया नथा वठो तेसीं ताईं तव्हां उनखे उन तरीक़े सां परफॉर्म नथा करे सघो। ऐं कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि त परफॉर्म कनि था ऐं चवनि था त असीं ॾाढो सुठो ॻायूं था, बग़ैर सिखिया जे, बग़ैर कंहिं सोच सम्झ जे, उन्हनि लाइ छा चवंदव तव्हां? उन्हनि जे लाइ इहो ई चवंदुमि त मुंहिंजा भाउ सिखी करे ॻायो त तव्हांजे लाइ बहितर आहे, वरना मूं जहिड़ा फ़नकार त घणा ई आहिनि। अच्छा, तव्हां त माशाल्लाह सुठो ॻायो पिया ऐं तव्हां प्रैक्टिस में बि आहियो, रियाज़ बि ज़रूरु कंदा हूंदा, पर जेके असांजा नंढा नौजवान जेके अचणु चाहिनि था सिंगिंग में, जीअं तव्हां असांजा कुझु बैंड्स बि ॾिठा हूंदा, उन्हनि लाइ छा चवंदव? इन्हनि खे अॻियां अचणु खपे इन फील्ड में, केतिरो अॻियां हीअ फील्ड केतिरी वसी आहे ऐं केतिरो कमु आहे हिन में? जेको हिन दौर में एॾो टफ दौर आहे, हाणे मां बचड़ीवाल माण्हू आहियां, फ़र्ज़ु कयो कि मां पंहिंजी पेट पूजा बि कंदुमि, नौकिरी खे बि ॾिसंदुमि, पोइ वरी इहे आहे पार्ट टाइम आहे, हिन खे बि ॾिसंदुमि, लेकिन कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजो रोज़ी रोटी माना म्यूज़िक आहे, सही, या उहो आर्टिस्ट पूरो फुल टाइम आर्टिस्ट जो कमु कनि पिया, त उन्हनि जे लाइ कोई इशू न आहे। बाक़ी जेके पार्ट टाइम कनि पिया उन्हनि जे लाइ वॾो इशू आहे। ऐं असां बदकिस्मती सां, मां पहिरियां बि अर्ज़ु कयो त असां वटि कोई इदारो न आहे जेको उन्हनि खे प्रोमोट करे। हे वॾी जस आहे आवाज़ टीवी खे, त
त इहा तमामु वॾी सुठी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे। ऐं त इन जे लाइ इहो ज़रूरी आहे कि उहे माण्हू महिनत कनि। पंहिंजो अॼु यूट्यूब लॻी पई आहे, मुख़्तलिफ़ एप्स आहिनि, उन मां तव्हां सिखी करे सिखिया वठी, उस्ताद अगरि तव्हांखे न आहे अवेल त तव्हां बाक़ी बि सिखी करे कुझु न कुझु करे सघो था। ऐं सिखणु ज़रूरी आहे। सिखणु ज़रूरी आहे। माशूक़ अली साहिब जी बहितरीनु ॻाल्हि, सिखणु ज़रूरी आहे। इन सां ई गॾोगॾु असीं तव्हां खां ॿुधंदासीं आख़िरी गानो। सो कंहिंजो कलाम ॿुधाए रहिया आहियो, कंहिंजी शाइरी, कंहिंजी मौसीक़ी आहे? ख़ान साहब जी शाइरी आहे, ख़ान साहब जो गानो आहे, नुसरत फ़तेह अली खान जो। ओ रे पिया इन नैनन में के मैं पलट ढांप तोलूं, ना मैं देखूं गैर को, ना मैं देखूं गैर को, न मैं तुहे देखने दूं। सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम, सांसों की माला पे सिमरू मैं पीका नाम, सांसों की माला में सिमरू मैं पीका नाम। अपने मन की मैं जानूं पी के मैं मन की राम, सांसों की माला पे सिमरू में पीका नाम, सांसों की माला में सिमरू में पीका नाम। प्रेम के रंग में ऐसी डूबी हो गई मैं मशहूर, हो गई मैं मशहूर। प्रेम के रंग में डूबी हो गई मैं मशहूर, हो गई मैं मशहूर। प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम, सांसों की माला पे सिमरू में सिमरू में सिमरू में पीका नाम, सांसों की माला पे सिमरू में पीका नाम। प्रीतम का कुछ दोष नहीं है, ये तो है निर्दोष, ये तो है निर्दोष। प्रीतम का कुछ दोष नहीं है, ये तो है निर्दोष, ये तो है निर्दोष। अपने आप से बातें करते करते हो गई बदनाम, सांसों की माला पे सिमरू में पीका नाम, सांसों की माला पे सिमरू में पीका नाम, पीका नाम,
बीकाना बीकाना। बहितरीन गानो माशूक अली साहब तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सुर संगीत में पंहिंजो क़ीमती टाइम कढी आया ऐं असांखे बहितरीन गाना ॿुधाया। आख़िर में मैसेज को ॾियणु चाहियो, फ़नकारनि खे कुझु चवणु चाहियो? मैसेज इहो ई आहे कि तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां यादि रखियो। ऐं फ़नकारनि जे लाइ बि इहा ई आहे कि बिल्कुलु हर दफ़े इहो ई अर्ज़ु आहे कि तव्हां सिखी अचो ऐं जेतिरो सिखी करे परफॉर्म कंदो उनजो मज़ो पंहिंजो हूंदो। ऐं आवाज़ वारनि जो तमामु घणो आहे, मशकूर आहियां जो हुननि मूंखे यादि कयो। महिरबानी। माशूक अली उदास साहब तव्हांजी हिकु बार ॿीहर महिरबानी। ऐं हैदर अली साहब तव्हांजी बि महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां वटि आया। अख्तर अली जना साहब तव्हांजी महिरबानी। ऐं ज़ुबैर अहमद साहब तव्हांजी बि महिरबानी। आपका बहुत शुक्रिया आप प्रोग्राम में तशरीफ़ फरमा हुए। नाज़रीन वठंदासीं तव्हां खां इजाज़त ऐं दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ॿीहर मिलंदासीं सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म ते। तेसिताईं ॾींदा सबा अबड़ो खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। किथे मेरे अली किथे तेरी सना, किथे मेरे